بسم الله الرحمن الرحيم. پالاري اتحاد جا سروان شاسين فرمايو ہے تبگر کے وطن ڈردن چنن پان میں پسو پکھیڑن مانو میں چنن اور گزارش کرس ڈاکٹر انور پالاري صاحب جن کے پالاري اتحاد جے سروان کے لبانا جن نہیں حسین स्टेज ते वेठल मुंहिंजा मौजूदीन ऐं साम्हूं पिंडाल में वेठल मुंहिंजा दोस्त ॿाहिरि वेठल मुंहिंजो अस्सलाम वालेकुम। ॻाल्हि आहे गंगूमल जी शख़्सियत जी। असां हिकु इतिहाद जो बुनियादु रखियोसीं, कोहिस्तान जे मुतार सां बग़ावत कईसीं को ओचितो असांजो सोशल मीडिया ते वकील ज़ाहिर थियो ऐं वध में वध असांजी पोस्टूं शेयर करे साबित कई त हक़ ऐं सच चवण वारा ऐं लिखण वारा अञा कोहिस्तान में मौजूदु आहिनि ऐं सच पुछो त शायदि इहो पहिरियों आवाज़ हुयो के कोहिस्तान जे सहाफ़ी चवां ऐं उहो बि स्पेशली असांजी दीवान बिरादरी मां जंहिं खुली करे असांजे आऊं ये समझान बाकायदा वकालत कई वो हुयो गंगूमल। मुझे साणस पहिरीं मुलाक़ात आहे, हालांकि जेको असां पंहिंजे इत्ताद जी तरफ़ां जलसो सॾायो हुन में बि गंगूमल आयो पर मुंहिंजी मुलाक़ात न थी सघी। सच पुछो त के माण्हू
पंहिंजी बिरादरी, पंहिंजे इलाइक़े ऐं पंहिंजे कबीले जो आवाज़ हूंदा आहिनि। आउं सम्झां थो त गंगूमल हींअर पंहिंजे कोहिस्तान जी बिरादरी, कबीले ऐं इलाइक़े जो आवाज़ बणिजी चुको आहे। आउं खेसि इन मामले में सालगिरह जे हवाले सां लख लख वाधायूं पेश कयां थो ऐं रुगो वाधायूं नथा पेश कयूं, पर गंगू पंहिंजे किरदार सां इहो साबित कयो आहे त हू असांजे कोहिस्तान जो असीं खेसि पंहिंजो फ़ख्रु सम्झण में ख़ुशी महसूस था कयूं। आउं कुझु ॾींहंनि खां संदसि पोस्टूं पढ़ां बि थो, ॾिसां बि थो। एॾी जुरत, एॾी हिम्मत अलाह साईं सभिनी खे ॾे, पर जेकॾहिं चंद माण्हुनि में उहा जुरत ऐं हिम्मत अची वञे त सॼे इलाइक़े में इनकलाब अची वञे। हिन में को शक कोन्हे त गंगूमल जी महिनत रंग लातो आहे, पर अञा असांखे घणनि अहिड़नि गंगूमल जी ज़रूरत आहे। इंशाअल्लाह ताला असां इहा उमेद था कयूं त जेको ॾींहुं गंगूमल ॿारियो आहे असां सभु उनखे झलींदासीं, उनखे मज़बूत कंदासूं त अहिड़ा कई गंगूमल ॿिया बि पैदा थींदा ऐं असांजी हिन सिंध हर दौर में हिकिड़ा अर्गा किरदार पैदा कया आहिनि। उन्हनि अर्गनि किरदारनि हमेशह सिंध जी ऐं सिंधी समाज जी असुलियत जी हिफ़ाज़त कई आहे ऐं उहा दीद दिलेरी सां हिफ़ाज़त कई आहे। ऐं हींअर खां न, मुंहिंजे ख़्याल में कल्ह हेमू कालाणी जी बि वरसी हुई, शायदि तव्हांखे यादि हुजे। जॾहिं क्विट इंडिया मूवमेंट हली पई, हुन माण्हू हिकिड़ो एक्शन खयो, हुन ते हुनखे सज़ा आहे, सज़ा बि फांसी जी सज़ा आहे। हुनजो वकील कहिड़ो, पीरज़ादो अब्दुल सत्तार, जेको बाद में CM बि थियो तव्हांखे ख़बर। हुन चयो त जेकॾहिं लिखत में माफ़ी वठे हेमू कालाणी त हुनखे माफ़ी मिली सघे थी, हिन में अञा एतिरी उमिरि कोन्हे। पर हेमू इहो चई इनकार कयो माफ़ी वठण खां त हीअ त मुंहिंजो हिकिड़ो जनम आहे, मूं को ग़लति कमु नाहे कयो, पर मूंखे 10 जनम ॿिया बि मिलंदा त मां सिंधा क़ुर्बान थींदुसि। असुल में अहिड़नि किरदारनि जी हाणे ज़रूरत आहे जेके ॾींहों ॾींहुं नायाब थींदा पिया वञनि। ऐं इंशाअल्लाह ताला अॼु जेका गंगूमल जोत जलाई आहे, इंशाअल्लाह उन्हनि जी रोशनी रुगो कोहिस्तान न पर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुॼंदी ऐं इंशाअल्लाह इहा जेका लाट आहे सा बंबड़ में भटकंदी ऐं इंशाअल्लाह ताला असां ज़रूर इन उहिदार खे या बादशाही निज़ाम मां जल्दी जान छॾाईंदासूं इंशाअल्लाह। महिरबानी असांजे ڈاکٹر انور پالاري साहब जिन निहायत लफ़्ज़ ॻाल्हाया